महबूबो ससुई पार कढिया, तमामु घणा पार, माना उछगारू ॾेई रुनई ऐं उन्हनि उछगारूं फितरत यानी जबलनि ऐं जानवरनि खे परेशान करे छॾियो ऐं जानवर परेशान थिया, सख़्तु परेशान थिया। हू त ससुई ते हमिलो करण जे लाइ खाइण आया हुआ, पर हुनजी दर्द ऐं हुनजी पीड़ाउनि खे जॾहिं महसूसु कयूं त उहे उन सां गॾु रोअण लॻा। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध ऐं जिए आलमे इंसानियत। बेटा साईं जो बैत आहे ससुई मां, कीजे कढिया पार ॾुखीअ ॾूंगर पाण में, सुणी सा तंवार मिरूं पिया मामरे, छा त कमाल अंत ॻाल्हि कई आहे। ससुई पंहिंजे मक़सदनि सां वञे पई, पुनूं हुनजो मक़सदु आहे। पुनूं कंहिं फ़र्द जो नालो ज़रूरी न आहे त हुजे, पुनूं कंहिं तब्दीली जो नालो हुजे, पुनूं कंहिं इनकलाब जो नालो हुजे, पुनूं कंहिं बावकार समाज जी अदावत जो नालो हुजे, पुनूं इज़तुनि ऐं जियापे जो नालो हुजे, वकार जो नालो हुजे, ख़ुशहाली जो नालो हुजे, ईअं बि त थी सघे थो। हाणे जे त हू पंहिंजे पंध में वञे पई, हू पंधु करे रही आहे, त हुन पार कढणु शुरू कया। त अलाए छो हुनखे पार छाजा हुआ। हिकिड़ो त तकलीफ़ूं हुयूं जेको हुन समाजी जिदोजहद कई, जेको हुन हेॾो सारो किरदारु अदा कयो, हिकिड़ी त उहा तकलीफ़ हुई। ॿी तकलीफ़ इहा हुई त समाज जंहिंजे लाइ जाखोड़े रही आहियां, यानी रुॻो ससुई जी ॻाल्हि कोन्हे, पर उन आदर्शी इंसान जी बि ॻाल्हि आहे, जंहिंजे लाइ जाखोड़े रही आहियां, उहो समाज मुंहिंजी ॻाल्हि सम्झे नथो। यानी दर्द जे उन्हनि आख़िरी सरहदुनि ते पहुचे थी, जिते हुन खां उछगारो ऐं पार निकिरी था वञनि। पार रोअण जो एॾो मथां दर्जो आहे जो जॾहिं उहे पार कढिबा आहिनि त यानी समूरे दर्द जी नुमाइंदगी थींदी आहे। हाणे जॾहिं ससुई जबलनि मां वञे पई ऐं पंधु करे पई, त हुन पार कढिया, कीजे कढिया पार ॾुखीअ ॾूंगर पाण। ओ हूअ ॾुखायल दर्दनि सां भरियल ससुई उन पार कढिया, पर जॾहिं हुन पार कढिया त जबल बि हुन सां रोअण लॻो। यादि रखे छॾियो, हुनजी जबल सां अहिड़ो तालुक़ु थी वियो। जबल केरु आहे? जबल समाज बि थी सघे थो, जबल तकलीफ़ूं थी सघनि थियूं, जबल इंसानी जिदोजहद में रुकावटूं बि थी सघे थो। जबल जूं खोड़ सारियूं मानाऊं आहिनि। जबल भला केरु रहंदो? हाणे अॻियां वरी छा थो चवे, सुणी सा तंवार मिरूं पिया मामरे। हाणे उहो दर्द वारियूं जेके उछगारूं हुयूं, उन्हनि उछगारनि जा जेके तंवारूं हुयूं ऐं उन जा जेके दाऊं रड़ियूं हुयूं, त मिरुनि चयो त को माण्हू आहे जेको वञी रहियो आहे, छो न इन ते हमलावर थिया, इन ते हमिलो करे ऐं इहो जेको माण्हू आहे इनखे मारिया। हू जॾहिं उनखे मारणु आयो न, त हुनजे दर्द जी आख़िरी सरहद जॾहिं ॾिठईं त हू हैरान थी वियो। हुनजी हैरानगी जी का हद न रही। हुन चयो, वञ, दर्द जी का एॾी इंतिहा बि थींदी आहे छा? ऐं हू मामरे में पइजी वियो, तजुब में पइजी वियो, माम में पइजी वियो त छा दर्द आहे, छा मसइलो आहे जो ससुई एॾो रोए पई। असां सभई ससियूं आहियूं। हर उहो बाशऊर, बावकार, बाज़मीर इंसान ससुई वांगुरु सोचे, ऐं जॾहिं ससुई वांगुरु हू सोचींदो त हू मंज़िल तरफ़ पंधु कंदो। ऐं घणा माण्हू सोचींदा त मंज़िल वटि पहुची बि वेंदा, ऐं जॾहिं मंज़िल वटि पहुता त पोइ अॾिबो हिकिड़ो अहिड़ो समाज, जंहिं समाज में का बि तबक़ाती सोच न हूंदी,
का बि क़ौमी ग़ुलामी न हूंदी, का बि समाजी ग़ुलामी न हूंदी, कंहिं तरह जी का तकलीफ़ न हूंदी। धरतीअ जे वसीलनि ते सभिनी माण्हुनि जो हिकु जेतिरो हक़ु हूंदो, बराबरी हूंदी, वक़ार हूंदो, इज़त हूंदी, जियापो हूंदो। इहे सभु ख़्वाब हूंदा। हाणे इहो लाज़िम थो करे लतीफ़ साईं उन्हनि सभिनी माण्हुनि जे लाइ जेके बाज़मीर आहिनि, जेके हिन समाज खे तब्दील करणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ लाज़िम थो करे ऐं उन्हनि खे सॼियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो त जॾहिं तव्हां लाॻीती जिदोजहद कंदव त उन जी रिज़ल्ट इहा निकिरंदी त हिकु मरहले ते अची तव्हां सां माण्हू गॾिजी पवंदा। तव्हांजे ॾुख जो अहसासु कंदे माण्हू तव्हां सां गॾिजी पवंदा। ॾुख छा जो आहे? समाज खे हसीन बनाइण जो ॾुख आहे, समाज खे बावकार बनाइण जो ॾुख आहे। ॿियो कहिड़ो ॾुख थी सघे थो? ॿियो को बि ॾुख कोन्हे को। तंहिं करे भिटाई साईं इहे जेके बि ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे अलामतुनि में त असांखे दास्तान गोई थी लॻे ऐं दास्ताननि खे बुनियादु बनायो अथसि, पर उन जे जोर में हिकिड़ो अहिड़ो पासो आहे जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। भिटाई साईं जो नओं डिस्कोर्स ऐं उनजे फ़िक्र जा नवां ऐं जदीद ख़्याल उहे असांजे साम्हूं अचणु खपनि ऐं इहो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे, जेके सोचींदड़ ऐं लोचींदड़ आहियूं। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असीं भिटाई साईं जे पैगाम खे रवायती अंदाज़ में वठण बजाए असां उन जे गहराई में वञूं। भिटाई साईं यकीननि हिकिड़ो वॾो शाइर आहे, पर शाइरी में हुन जेको फ़िक्र पेश कयो आहे उहो उनखे आलमी मुफ़क्किर जी सिफ़ में अची बीहारे थो ऐं उहो समाज जा सभई मसइला उहे समाज खे सम्झाए थो तव्हांखे कीअं करिणो आहे। सो मुंहिंजा सॼणो, असांखे ससुई बणिजणो पवंदो, असांखे उहो आदर्शी इंसान बणिजणो पवंदो, उहो नज़रियाती इंसान बणिजणो पवंदो जेको असांजे अहंजनि ऐं असांजी तकलीफ़ुनि जे ख़ात्मे जे लाइ जिदोजहद करे। न डिॼो, जिदोजहद कयो, पंहिंजे बुनियादी हक़नि जे लाइ जिदोजहद करियो। सच पुछो त असां इनफ़रादियत जो शिकार थी विया आहियूं। काश जेकॾहिं असीं गॾिजी पऊं त असां तमामु वॾा नतीजा हासिलु करे सघूं था। मुंहिंजा सॼणो, मूंखे उमेदु आहे त तव्हां लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कंदव, तनक़ीद हुजे तनक़ीद कंदव, कमेंट कंदव, लाइक ऐं शेयर कंदव ऐं लतीफ़ टीवी जो साथ ॾींदव। लतीफ़ टीवी जो साथ ॾियणु सिंध जो साथ ॾियणु ऐं आलम जो साथ ॾियणु। सदा आबाद हुजो, पंहिंजे वक़ार ऐं इज़तुनि सां जियो। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत।